The Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही मां केरु कंदो पंजाब ते हुक्मरानी। पंजाब असेंबली में तारीख़ी चूंड दंगल शुरू थियण में बाक़ी हिकु कलाक। ॿिन्ही उम्मीदवारनि तरफ़ां नंबर्स पूरा हुजण जी दावा। निजी होटल्स में तहसील पीटीआई ऐं इत्तेहादनि जे 186 MPs खे बसुनि ज़रिए असेंबली पहुचायो वियो। पंजाब असेंबली में वोटिंग दौरान डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी ज़िम्मेवारी निभाईंदो। तारीख़ी चूंडुनि जे मौक़े ते पंजाब असेंबली ॿाहिरां सिक्योरिटी सख़्त। महिमाननि जी असेंबली में दाख़िला ते पाबंदी। मीडिया खे प्रेस गैलरी मां कवरेज जी इजाज़त। पंजाब जी वॾ वज़ारत जे उम्मीदवार परवेज़ इलाही जी असेंबली में पीटीआई ऐं काफ लीग जे MPs सां मुलाक़ात। शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं ॿिया पीटीआई अॻवान बि मौजूदु हुआ। मुलाक़ात दौरान पंजाब असेंबली में चूंडुनि बाबति हिकमत अमली ते सलाह मशवरा। पीटीआई ऐं काफ लीग तरफ़ां नंबर गेम ते इत्मीनान जो इज़हार। परवेज़ इलाही चयो आहे त आसिफ ज़रदारी जो मिशन नाकाम थी वियो। असांजे तरफ़ां काल्ह थियल फ़ैसिलनि ते अमल कयो वेंदो। घणी देरि न लॻंदी, 4 वॻे सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। सॼी राति सभिनी दुआऊं घुरियूं त नंबर्स वधी वञनि। पंजाब जी वॾ वज़ारत जे उम्मीदवार खे सादी अक्सरियत घुर्बल। नंढी चूंड दौरान 15 सीटूं खटण बाद पीटीआई ऐं इत्तेहादनि जे MPs जो अंग 188 थी वियो। नवाज़ लीग ऐं इत्तेहादनि जे मेंबर्स जो अंग 178 थी वियो। पंजाब जी वॾ वज़ारत जे लाइ नवाज़ लीग ऐं इत्तेहादनि जे उम्मीदवार हमज़ा शहबाज़ तरफ़ां असेंबली रवानगी खां अॻु निजी होटल जो दौरो। हमज़ा शहबाज़ जी होटल में तहसील नवाज़ लीग ऐं इत्तेहादी पार्टीज़ जे MPs सां मुलाक़ात। नवाज़ लीग ऐं इत्तेहादनि जे MPs खे बस ज़रिए निजी होटल मां असेंबली पहुचाइण जो सिलसिलो जारी। लोधरा मां चूंडियल आज़ाद MPA मोहम्मद रफ़ी बुखारी तरफ़ां हमज़ा खे वोट ॾियण जो ऐलान। पीटीआई तरफ़ां परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर चूंडाइण जे लाइ सादी अक्सरियत हासिल हुजण जी दावा। असद उमर चयो आहे त संदन सादी अक्सरियत जा 186 नंबर्स पूरा आहिनि। परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वेंदो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त मेंबर्स जूं ॿोलियूं लॻण ते शर्मसारी थिए थी। आसिफ ज़रदारी 5 कलाक वेठो रहियो। परवेज़ इलाही साणसि मुलाक़ात खां इनकार करे छॾियो। कुझु पार्टीज़ ज़िद ते आहिनि त अवामी मैंडेट जो एहतराम न कयो वञे। उमीद त अॼोको मरहलो सुठे नमूने मुकमल थी वेंदो। परवेज़ इलाही पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड दौरान असेंबलीअ में पुलिस जी दाख़िला रोकण जे लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त IG खे हुकुम ॾिनो वञे त को बि पुलिस वारो असेंबलीअ में दाख़िल न थिए। सार्जेंट्स खे सिक्योरिटी संभालण ॾिनी वञे। मीडिया सां ॻाल्हियुनि दौरान परवेज़ इलाही चयो त हमज़ा शहबाज़ हार मञण लाइ तयारु नाहे। गैर आइनी क़दमनि ज़रिए चूंडुनि में रुख़नो विझण जी कोशिशि कई पई वञे।
सिंध में चौमासे जी बरसात जे 3 स्पेल केतिरा ई इलाइक़ा ॿोड़े छॾिया। कराची में सॼी राति किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सखर ऐं लाड़काणो में गजगोड़ सां वसकारे दौरान रस्ता ॿुॾी विया। चांडका अस्पताल जे सिटी ब्लॉक में गोॾे जेॾो पाणी बीठल। मोरो, काज़ी अहमद, कच्ची पुल ऐं करोंडी में बरसाती पाणी भीजी वियो। दादू में तेज़ हवा सां बरसात दौरान छपरा किरी पिया। मुख़्तलिफ़ पाड़नि में 1.5 फुट पाणी बीठल। कंदकोट, कशमोर, फैज़गंज, कंडियारो, मातली, दौड़, बख्शापुर, टंडोजाम, शहदादपुर, जाम साहब, बाही बांधी ऐं भर पासे तेज़ वसकारो। बान सैदाबाद लॻु बरसात दौरान घर जी भित किरण सबबि 13 सालनि जी नगीना बिरहमानी दॿिजी फौत। मोरो लॻु ॻोठ निहाल खान में बरसात दौरान घर जी छित किरण सबबि आलम बहराणी दॿिजी फौत। संदसि 2 पुट ज़ख़्मी। सोराब ॻोठ में विगोड़नि जे केस में गिरफ़्तार 25 विगोड़ी अफ़गान शहरी ऐं मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस हुजण जो इंकिशाफ। पुलिस विगोड़नि बाबति जांच रिपोर्ट आला इख़्तियारनि हवाले करे छॾी। पुलिस इंकिशाफ कयो आहे त गिरफ़्तार 25 विगोड़ी सोराब ॻोठ में गैर क़ानूनी तौर तरसियल हुआ। इहे मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि सोराब ॻोठ में विगोड़नि जूं वीडियोज़ अफ़गानिस्तान में उमाणियूं हुयूं। विगोड़नि जूं वीडियोज़ भारत मां सोशल मीडिया ते अपलोड कयूं वयूं। विगोड़नि दौरान अफ़गाननि पुलिस मोबाइल्स खे नुक़सानु पहुचायो। शहरनि खां बि फुरलुट कई वई। ऐं कराची यूनिवर्सिटी में आपघाती धमाके जे सहूलियत कार जो ख़ाको जारी। पुलिस ज़रिए जो चवणु आहे त CTD ऐं अखियुनि ॾिठल शाहिदनि जी मदद सां जवाबदार ज़ैब जो ख़ाको तयारु कयो वियो। दहशतगर्द ज़ैब BLA जी मजीद ब्रिगेड जे दहशतगर्दनि खे तरबियत ॾींदो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक खां पोइ